हिन महिल चाह जो मूड आहे ॿुधो, जेकॾहिं चाह मिली वञे न त वाह वाह थी वञे। पर हाणे तूं चाह सिखियल न आहीं, जे सिखियल हुजी त पंहिंजो पान ठाहे कोप खणी आणे मुंहिंजे अॻियां रखी, मां वेही चाह पिया, तूं वेही मूंखे ॾिछ। पर इन मामले में असां ग़रीब हूं न, तोखे चाह ठाहे नथी दाव अचे, मुंहिंजे लाइ मछलो आहे, हाणे मां छा कयां? पंहिंजे घर में हूंदी त चाह ठाही हिते थोरो घणो, हिते त उहो बि कमु कोन थी करी। हाणे छा कयां मां, मूंखे सम्झ में अचे ई कुझु कोन थो। जेको मां ॻाल्हायां थो छा त मिलाई मुंहिंजो ॻाल्हि ॿुधी थी? अलाए छो ॿुधी कान। घर में इज़त कान्हे का, को ज़मानो होॾे त हुंदी, हाणे त इज़त कहिड़ी कान्हे। अब्बा, मुझो नालो सत भिराई, ये सभई सुर मां ॼाणा थी। इहे कोन मुझे माइटनि मुझो नालो सत भिराई रखियो। हा, इहा त मूंखे बि ख़बर आहे त तूं सत भिराई आहीं ऐं सत ई सुर ॼाणीं। पर इहो त ॿुधा त हिन वक़्तु कहिड़े सुर जी ॻाल्हि करे रही आहे? अजी सत भिराई अंदर कमरे में कंहिंसां थी बुड़बुड़ करे? भाॼाई अंदर मौला दादा सां थी ॻाल्हाए। मुंहिंजो बसि हिते तूं जो चक्कर हलाए आहे, वरी पंज चक्कर में लॻी पई आहे। अॼु ॾिसो खोल ॾे, हे को तरीक़ो आहे? अॼु मौला दादा हिननि चरियनि मां फासिजी वियो। जेने तोखे शादी करणी आहे त पहिरीं 10 लख जी सोनी दोहरी हथ करे। हद बेवफा, तूं 10 लख जी दोहरी न करे, अब जे हमसे के छड़े छोकरे सां शादी न करी, लगी न थी। अरे पर मां तूं चुप कर, बाबा जी ज़ाल सां तो ॻाल्हायां, ॿियो कंहिं विच में न ॻाल्हाए, पछड़ी थी पवंदी। हमजा होश में अच, होश में। तूं छा पियो बकी? मां होश में हां, पैसनि जे ख़ातिर तो पर होश में जाया हलो भाई, ॻाल्हि खे सम्झू। हमजा, तू मुझे मथा इल्जाम तो हणी। पर मुंहिंजी तू परे थी, मूंखे ॻाल्हाइण ॾे हिन सां। ऊन हरी पंहिंजी सफ़ाई पेश न कर, मां सभु सम्झां थो, नंढड़ो ॿार न आहियां। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि पर थी तोखे झलियो थो विच में न ॻाल्हाए, असां ज़ाल मुड़ुस पाण में ॼाणू, पछड़ी थी पंहिंजी मां ॿुधाए छॾे, पर थी वञी मरो ॾेई, मां वञा। तूं मूंखे ॿुधा, पोइ इहो ग़लति कमु कयो छो? हा, तूं सम्झी कोन थी, सम्झो ख़ाली जहिड़ो लॻो पियो आहे त भई हरकतूं मुंहिंजी कोन थी। हमजा, तू रुगो इहो पंहिंजो वात बंदि कर। मां सही आहियां ग़लति, इहा सत भिराई खूब ॼाणे थी। जॾहिं न कमु थियो त तुंहिंजो इहो वात पटिजी वेंदो। खुदा तो जहिड़ी नूंहुं कंहिंखे बि न ॾे। सोचियो त पुट जी शादी कंदसि त सुख वठंदसि, पर मूंखे कहिड़ी ख़बर त अॻियो सुख बि हराम थी वेंदो। तो पंहिंजा सुख पाण हराम कयनि, इन में मुंहिंजो को ॾोह न आहे। तुंहिंजो को बि ॾोह न आहे, सॼो घर खणी मथे ते खयो अथई। जेको तो तोसां ॻाल्हाए उनजी ॻिची में हथ। तो त पंहिंजी ॻिची बचाए वरिती आहे न घर जो कमकार, न माल जो गाह पठो थी करी। तो वारो सिकी लथो पुट मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण ई कोन थो ॾे। जेकॾहिं मां घर खां ॿाहिरि निकिरां थी त उनखे गैरत थी अचे। बाक़ी पोइ मां सॼो ॾींहुं ॿनिनि में रुलंदी थी वते, उन ते त गैरत अचेसि ई कोन थी। मूंखे छॾ, मां केॾा वञा थी या नथी वञा। तूं भले ज़मीन ते गाह करण न वञ, पर घर जो कमु त करे सघीं थी न। पर न, तुंहिंजे त हथनि ते मेहंदी लॻल आहे न। तूं बाक़ी इहो मांस पंहिंजो कीड़नि जे लाइ कबर में खणी वेंदी आहे छा, जो घर जो कम बि नथी करे? घर जे कम में तुंहिंजो इहो मांस अहिड़ो जो अहिड़ो मतारो ई रहंदो, लही कोन वेंदो। तुंहिंजी ज़बान हाणे कंहिंजी खां वधीक तेज़ थी वई आहे। पंहिंजी उमिरि खां वधीक ज़बान तूं बि हणे थी। जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते ॿी का औरत हुजे न त हींअर ताईं ज़बान ख़ुश्क थी वञे सा, ऐं दिमाग़ हुनजो फाटी पवे आ। तुंहिंजो दिमाग़ कोन थो फाटे, घर खे मैशर जो मैदान बणाए छॾियो अथई। मूंखे वात हण ते तो मजबूर कर तो। जेकॾहिं तूं घर जो कमकार करी न त मां एतिरो लुड़ छो हणा? तूं वात हणी या लाउड ते होका ॾी, पर कम कंदे मुंहिंजी जुती ॿुधई। न पाण सुख सां रहंदी, न ॿिए कंहिंखे रहण ॾींदी। तूं मूंसां केतिरा बि कूड़ छो न हणी, पर तुंहिंजे ऐं दिलदार जे विच में जेको कुझु हुयो उहा मूंखे सभु ख़बर आहे। अकबर, मुंहिंजे ऐं दिलदार जे विच में कुझु बि न हुयो। मां सिर्फ़ु दिलदार खे जानू जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयो। ओए,
मूंखे बि जान जे ख़िलाफ़ इस्तेमाल कर न। मूंखे नथो लॻे त तूं मुंहिंजी जानूअ मां जान छॾाईंदे। मारिया जानू एतिरो ठाऊ कोन आहे जो मूंखां ॾाढो थी वञे। इहे ॻाल्हियूं दिलदार बि कंदो हुयो, पर जानू दिलदार खे किथे पुॼायो इहा त तोखे ख़बर आहे। सुभाणे तुंहिंजो असर बि दिलदार वारो कंदो। इन करे बहितर आहे त तूं मूंसां न मिलण ईंदो कर। इन में तुंहिंजी भलाई आहे। तूं मूंसां वफ़ाई करी न त पोइ मां बि तोसां वाइदो थो कयां। अकबर, तूं पहिरियां जानूअ जो बिलो कर, पाण वाइदा वफ़ा पोइ कंदासीं। त पोइ ठीकु आहे, तमामु जल्द तो साम्हूं जानू जो लाश हूंदो, लाश। भॼाई हमज़े ऐं सतभिराई खे केतिरो विहारे मुफ़्त जा टुकुर खाराईंदासीं। शादी तारीख़ पकी कर त हिननि खे कयूं रवानो। आस्ते अदा आस्ते, किथे ॿुधी न वठनि। उहे त रिश्तो ॾियण खां बि इनकार करे छॾींदा। छो इनकार कंदा? वो असां उन्हनि खे सॼी ज़िंदगी हिते रहण जो ठीको त कोन खणंदासीं। जेसि ताईं उन्हनि खां रिश्तो कढूं तेसि ताईं उन्हनि जे सिर मथां हथु रखणो पवंदो। भली हू बि पंहिंजी ज़िद ते आहिनि। जेसि ताईं 10 लखनि वारी दोहरी न ॾिसंदा न तेसि ताईं हू बि रिश्ते लाइ हा ई न कंदा। सुभाणे मां दूरी ठाराए थो अचां। हूअं बि अधूरी घर में हूंदी का ॿाहिरि त कोन वेंदी। हाणे आया न पेर ते 10 लख जी दोहरी। मोरे तोखे मंसूर जो सहारो आहे ॾढा हुनजो, पर रईस तोखे कोन छॾींदो। आख़िर केसिताईं मंसूर हुनजो ज़ोर पचाए सघंदो। मंसूर असांखे पूरो आसरो ॾिनो आहे। हिते असांजे वार खे बि तो न ईंदो चए थो, पर जॾहिं न बहावल खान जो ज़ोर वधियो त हुनजे साम्हूं गोॾा खोड़ में देर कोन कंदो। बहावल खान जे रुख थियण खां बहितर आहे त असांखे मौत अची वञे। मौत हाणे मौत असांजो न पर बहावल खान जो थींदो। बहावल खान जो चवण सवलो आहे मोरे, पर बहावल खान जहिड़े जबल खे लेटाइण असां ग़रीबनि जे वस जी ॻाल्हि न आहे। शेर खान बि घणी कोशिश कई पर नाकाम वियो। जबल ऐं शेर खान बि पोयां अथसि, उहे बि कोन छॾींदसि। ख़ुदा कंदो त इहो ज़ालिम बुछड़ो थी मरंदो। ख़ुदा वटि देर आहे अंधेर न आहे। असां सां इंसाफ़ ज़रूर थींदो।
छोरी तो के शर्म न थे अचे अच्छे मथे सा सजो दी पौड़ी घर में कमकार थी करे ऐ तू डंटी डोटी घर में वो खाने जे पोया त पोइ तू छो नथो कम कराई से जगर एडो ख्याल तो चई मुखे तू नथो खाराई जडे तू खाराई ने त पोइ वात हण जाए कमाए भली केब पर मां हिन घर जो वडो आया वडो सब कुछ ता मुझे ता खाओ तू पाण घर जे मथा चट्टी लगल आई तू बेन के छा खाराईंदे आ चवा तो जो बात बंद रख बंद ये तुझा हुक्म मुझे मथा न नंदा या पंजी ॾियारी खड़काए करे मुखे न डजार खुदा के मन मां खुदा के मन एतरो बात चंगो कोन थई ठही कोन थी ही भी ही करे और तू सा बात हड़े त ठहे तो पर जेकॾहिं असां था ॻाल्हायूं त उहो ग़लति आहे वॾो ॾोह कयोसीं वॾो गुनाह थी वियो तू ये बात बंद सुल कान कंदी जेस ताईं तो के जूतो न लगदो जूतो अदा तू मुड़ी वन छोरी होश में ना है तू ता कुल कर होश में मां न है या तहां अच्छे रुस्तम त ड्यास तो दाह ओ साथ तू मुसायो बात की थी हणी हां अच्छे रुस्तम बरजास मुझे खिलाफ करने मुते को भी फर्क कौन तो पे कौन तू जुदा तुझे न रुस्तम खां अरे रे हमजा घर में मानी नथी मिले जा तो बिस्कुट पे तो खाई ओ ताहा के मानी जाते बिस्कुट में दाल जा मिलदा ना कोन तू चई तो खणी खावा तो मुकते तो मैं तो जोई को खाइदे तो पान ते जा अबा हेरे गाल बुध आस्ते आस्ते खा मुके शाम ताई ते वेड़ो जे ये खाइदे कुटी विदा को मतलब बसरो सीदो मतलब तुझे कुछ में जो खाई दो बस उठो पड़ो जे का समझियो आ गाल के ए अमेरिका जी सुधी ते पहुंचियो या मुझे फसल खाई दी हडू 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 हे डेंगी वायरस तू केरा है बा मारू अब केरा लाओ शानो नथी नालो बुधाए अदो हा हमजो कार्ड थई हां आहे देखार किथा आ जा वोट को दे घर पे खर्चा भला ये सिधो थी भी कल ना लाया है भला भला बाको ढारे रहा बाको चोर हा बाको बिछड़ी हा बा हमजो हा अब मुके छो मारी दे छाला मारी दे बात ना बस कर मारो मारो गरीब पर कोई मारी दा हो भले मारो मुके जाए अच्छा मार कर मारो भले मारो गरीब बहुत तरह से मारो ना ता के कम करो गरीब पर बहुत ना हरो अन्या बात तो हणी केने शगल पांच साल बाद खबर पयो बात गरीब हम जो हर तरह से मारो पहली गरीब पर के मारो अल्लाह दो पदवा सर इनके छडियो ई बेवकूफ है शुक्र जो बिस्कुट को ठो न ये खसे ना आप बाबा जी छत भराई का छा खराया हद हम दो हद
ठेकेदार खे कयो सघ में चाचा मुझी तवा के इजाजत है जकरे बीहर रानी तवा सा बात हणे न त खणी बंदूक पूरा करे छड़स मां तवा के मलार कोन दीदस बाबा मुझी रानी सा का दुश्मनी काने जो हने के मां बंदूक हणदस सिर्फ न के समझाए छत नंढे वडे जी इज्जत कर सिखे मां अजय बात न आणदी उन जी शुरुआत बस हाणे बस जॾहिं मर्द पाण में ॻाल्हाइनि त रननि खे विच में पटे ॾियण जी ज़रूरत कान्हे हक़ सच चवण जी तूं ईअं कान मुरती तूं ईअं बस अचायो माण्हू न खिलायो पंहिंजे मथां माण्हू खिलनि त पिया खिलनि सौट पर अॼु हिन राणीअ जा मां उसबो भञींदुसि उसबो सौट रबू तू छॾीस रुस्तम खे त ही भले मूंखे मारे पोइ हिन जी दिलि खे सुकून मिलंदो ख़ुदा खे मुंहिंजो हाणे मां ठिकायो खणी छो पंहिंजो सुकून ऐं असांजो सुकून पिया बर्बाद कयो अहिड़ी दरख़्वास्त ॿुधियां त जेकॾहिं तूं इहे रननि वारा ताना ऐं तुनका ॾी थो त सही आहे पर जेकॾहिं मां कुझु ॻाल्हायां थी त मां वात थी हणां ईअं न बस कमीनी खिंचाए थी मार मार मूंखे पोइ तुंहिंजो अंदरि ठरंदो बुद्धि थोड़ी सौट मरंदी मरी वेंदी पर पंहिंजो वात बंदि कोन कंदी बस हाणे सौट बस छो था पंहिंजे मथां माण्हू खिलायो रईस खे त मां पले वियोसि पर उन मथां हमलो थियो आहे बची वियो मरी पिया त ॾुख असांखे कोन थिए हा पर बची वियो आहे हाणे पुलिस जो ज़ोर वधंदो इन्हीअ जे करे ई त मां तव्हांखे होशियार करण आयो आहियां पुलिस जो कंहिं वक़्त बि छापो लॻी सघे थो पोइ असां काॾे वेंदासीं इते ई हूंदो ॿियो काॾे वेंदो जेकॾहिं रेस वारनि खे हिन जॻह जी ख़बर आहे पोइ त असां पुलिस वारनि खां बची कोन सघंदासीं जे हमलो कयो आहे न त शेर खान ऐं जबल इन में असांजो त ॾोहो कोन्हे उहा त तव्हां ई असांखे ख़बर आहे पर पुलिस खे केरु सम्झाईंदो जेकॾहिं असांजे करे तव्हां लाइ मसइला पैदा थियनि इहो यार मां कोन चाहींदुसि मां सुभाणे अम्मा खे वठी हितां रवानो थी वेंदुसि काॾे वेंदो ॿी तव्हां वटि का वाह ई नाहे रही कंहिं वटि वञी पनाह वठंदो अबा जेकॾहिं ज़हर ज़रो हुजई न उहो असांखे आणे ॾे असांखे अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे अम्मा मरनि तव्हांजा दुश्मन मुंहिंजी ज़िंदगी में हाणे ॾुख तव्हां वटि कोन ईंदा डीएसपी सां दुआ सलाम आहे कोशिश कयां थो उनखे पलण जी जे असांजो रुख कयई त जे न मञाई त पोइ तव्हां उताक ते हली रहो ऐं अम्मा खे मां पंहिंजे घर वठी थो वञां जेकॾहिं पुलिस आई बि सही त तव्हांखे उताक ते लिकाए वठंदुसि ऐं मुंहिंजे घर पुलिस दाख़िल थिए एतिरी डीएसपी में हिम्मत ई न आहे खतरो टरंदो त पोइ अची हिन घर में रहिजो जॾहिं दुनिया खे ख़बर आहे त रईस मथां हमलो शेर खान ऐं जबल वारनि कयो आहे जिन खे रईस पंहिंजी अखियुनि सां बि ॾिठो पोइ एफआईआर असां मथां छो डीएसपी पंहिंजो पेट भरे रहियो आहे त पोइ अदा 32 रुपयनि डीएसपी जे बूथ में हण ऐं मासात खे छॾाए अच त जीअं मां पंहिंजी शादी जूं तयारियूं कयां मुला दादा तुंहिंजा पेर ॾाढा ॻरा आहिनि अञा शादीअ जो सोचियो आहे त अचे मसइलनि मुंहुं कढियो आहे पर जेकॾहिं वॾेरे एफआईआर में असांजो नालो ॾियारियो हूंदो न पोइ इहो डीएसपी असांखे सुकून सां किथे वेहण ॾींदो अदा ॻाल्हाए ॾिसोसि सॼी ख़बर पइजी वेंदी मासात खे छॾाए वठंदुसि
पर हाणे तूं मुंहिंजी सलाह वटि वॾो काज न कर, बसि निकाह विझी वेही रह। न अदा, काज भी थींदो ऐं राग भी थींदो, बाक़ी ईअं मां शादी कोन कंदुसि। बसि साईं तुंहिंजी मर्ज़ी, जीअं चवंदे तीअं कंदुसि।